to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. बल्दिया साने जे केस ते महफूज़ कयल फ़ैसिलो जारी न थी सघियो। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत फ़ैसिलो जारी करण जी नई तारीख़ 22 सेप्टेम्बर मुक़रर करे छॾी। कराची जी सेंट्रल जेल में क़ाइम दहशतगर्दी टोड़ अदालत धुरियनि जा दलील ॿुधण बाद 2 सेप्टेम्बर ते फ़ैसिलो महफूज़ कयो हो। बल्दिया साने जे केस ते कार्रवाई 9 सालनि ताईं हली। केस में मुतहदा अॻवान रऊफ़ सिद्दीकी, रहमान भोला, ज़ुबैर चरिया ऐं ॿियनि ते फ़र्ज़ जुर्म लागू कयो वियो। 11 सेप्टेम्बर 2012 ते बल्दिया फैक्ट्री खे बाहि लॻण जे नतीजे में 260 खां वधीक माण्हू सड़ी फौत थी विया हुआ। फैक्ट्री मालिकनि बाहि वाक़े जो ज़िम्मेवार MQM खे क़रार ॾिनो हो। कराची जे इलाइक़े ईसा नगरी में मासूम बालड़ी मरवा के ज़्यादती बाद बेदर्दी सां क़त्ल करण वारे केस में अॻुभराई। पुलिस तरफ़ां गिरफ़्तार कयल 2 अफ़गानी जवाबदारनि फैज़ू ऐं अब्दुल्ला जा फिंगर प्रिंट्स मैच थी विया। 2 जवाबदारनि जांच दौरान पुलिस अॻियां ॾोह जो बि एतराफ़ करे वरितो। पुलिस दरियनि जो चवणु आहे त मरवा जे कपिड़नि में जवाबदार फैज़ू जे घर में रखियल बेड जा सैंपल वरिता विया हुआ। टेस्ट दौरान 2 सैंपल मैच थी विया। मरवा जो लाश जिन कपिड़नि में बेढ़ियल हो, जवाबदार फैज़ू उहे कपिड़ा पंहिंजे दुकान तां खणी आयो हो। पुलिस खे DNA रिपोर्ट जो इंतज़ारु आहे। उहा रिपोर्ट मिलण बाद जवाबदारनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई वेंदी। लाहौर भरिसां मोटरवे ते लॻियल लुट वारे केस में वधीक अॻुभराई। कसूर रोड राव खानवाला में मुख्य जवाबदार आबिद जी मौजूदगी जे इतला ते पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जो गॾियल ऑपरेशन जवाबदार आबिद जी घरवारी अमर ऐं केतिरनि अज़ीज़नि खे हिरासत में वरितो वियो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी तोशाखाना रेफरेंस में गाॾियूं मुंजमिन न करण लाइ अदालत सां राब्तो करे वरितो। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में नैब खे गाॾियूं कब्ज़े में वठण खां रोकण लाइ दरख़्वास्त दाख़िल। दरख़्वास्त में आसिफ ज़रदारी मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त गाॾियूं मुंजमिन करण वारो फ़ैसिलो गैर क़ानूनी आहे। दरख़्वास्त ते फ़ैसिलो अचण ताईं नैब खे गाॾियूं ज़ब्त करण खां रोकियो वञे। एहतसाब अदालत आसिफ ज़रदारी जी दरख़्वास्त ते नैब खां 24 सेप्टेम्बर ताईं जवाब तलब करे वरितो। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत पार्कलेन, मनी लॉन्ड्रिंग ऐं ठठो वाटर सप्लाई स्कीम जा रेफरेंस ख़ारिज करण लाइ आसिफ ज़रदारी जी दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। ॿुधणी दौरान अॻूणे सदर जे वकील फारूक एच नाइक दलील ॾींदे चयो त ठठो वाटर सप्लाई स्कीम ऐं मेगा मनी लॉन्ड्रिंग रेफरेंस ख़ारिज करे आसिफ ज़रदारी खे आजो करार ॾिनो वञे। नैब प्रोसिक्यूटर दरख़्वास्तुनि जी मुख़ालफ़त कंदे चयो त ठठो वाटर सप्लाई स्कीम रेफरेंस दाख़िल थियण बाद वधीक शाहिदियूं साम्हूं आयूं। हिकु जवाबदार ॾोह जो एतराफ़ कंदे प्ली बार्गेन बि कयो आहे। नैब तरफ़ां नोटिस मोकिलियो वियो पर आसिफ ज़रदारी जो अञा ताईं को बि जवाबु न आयो आहे। एहतसाब अदालत चयो आहे त आसिफ ज़रदारी जे रेफरेंस ख़ारिज करण बाबति दरख़्वास्तुनि ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो सुभाणे ॿुधायो वेंदो। FATF में हुकूमत की बहुत बड़ी फतह है। हुकूमत ने बहुत ज़बरदस्त किस्म का ब्रिज क्रॉस किया है और अपोजिशन ने FATF जो कि बहुत ही हसास किस्म का बिल था उसकी मुखालफत की। मुझे उम्मीद है कि 20 तारीख को अपोजिशन अपने से बड़ा कोई फैसला नहीं करेगी, ना वो कर सकती है। अगर उनके सेनेट के इलेक्शन में 64 मेंबर इस कमरे में होते हैं और उस कमरे में जाते हैं तो वो 44 हो जाते हैं। कल 38 मेंबर उनके कम थे और उनको इतना रगड़ा लगा कि जो बिल नहीं भी मंजूर होने वाले थे वो भी कल हुकूमत ने करवा दी। जो लोग ये ताना दे रहे हैं कल कानून को रोंदा गया, कोई कानून को नहीं रोंदा गया। सो मैं आपको यकीन दिलाता हूँ कि ये 22 सितंबर को भी APC की कॉन्फ्रेंस जो है वो नाकाम होगी। कल NRO को हमेशा हमेशा के लिए पाकिस्तान में दफन कर दिया गया। पार्लियामेंट जे गॾियल इजलास में हुकूमत जी फतह थी ऐं NRO सदाईं लाइ दफ़न थी वियो। साबित थी वियो त हुकूमत नैब केसिस ते समझौतो न कयो ऐं अपोजिशन आॾो न झुकी। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त पार्लियामेंट जे गॾियल इजलास में अपोजिशन जा 3 मेंबर्स घटि आया। अपोजिशन खे अहिड़ो रगड़ो आयो जो जेके बिल्स मंज़ूर न थियणा हुआ उहे बि मंज़ूर थी विया। काल बिलावल भुट्टो ऐं शहबाज शरीफ़ सां मुंहिंजी मुलाक़ात थी हुई। ॿई पुरभाष हुआ। APC में को वॾो फ़ैसिलो न ईंदो ऐं अपोजिशन जलसनि जलूसनि खां सवाइ ॿियो कुझु बि न करे सघंदी। आसिफ ज़रदारी जेल काटे वेंदो आहे पर नवाज़ शरीफ़ में जेल काटण जी हिमत नाहे। रावलपिंडी में तकरीब के ख़िताब दौरान शेख रशीद चयो त भारत इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में शिया सुनी फ़साद कराइण जी साज़िश कई। कुझु माण्हुनि खे गिरफ़्तार करे उन साज़िश खे नाकाम बणायो आहे।
2.5 सालनि खां जवाबदार गिरफ़्तार नथा थियनि। जवाबदार गिरफ़्तार न थियण सिंध पुलिस जी कारकर्दगी ते सवालिया निशान आहे। सुप्रीम कोर्ट उमेर रुबाब जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस में मफ़रूर जवाबदारनि खे हफ़्ते में गिरफ़्तार करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। DIG हैदराबाद खां जांच जो रिकॉर्ड तलब। अदालत DIG हैदराबाद मथां कावड़ जो इज़हार कंदे चयो त सिंध पुलिस ॼाणी वाणी जवाबदारनि जी गिरफ़्तारी में गफ़लत करे रही आहे। DIG हैदराबाद चयो त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। जस्टिस मुज़ाहिर अली नक़वी चयो त पुलिस डायरी में ॾेखारियो त कॾहिं ऐं किथे छापा हया। DIG चयो त रिकॉर्ड मूं वटि नाहे। जस्टिस मुज़ाहिर अली नक़वी चयो त रिकॉर्ड छो न खणी आया आहियो? छा तव्हांखे दावत खाइण लाइ अदालत घुरायो अथऊं? उमेर रुबाब चयो त जंहिं SHO पंहिंजी मौजूदगी में क़त्ल कराया उहो उहिदे ते बहाल थी चुको आहे। पुलिस उन SHO खे जांच में बि शामिल नाहे कयो। अदालत फ़रार ॼणायल जवाबदारनि जी सिर जी क़ीमत मुक़ररु करण जे हवाले सां सिंध सरकार खां रिपोर्ट तलब करे वरिती। हुकूमत कोरोना जी पखेड़ रोकण लाइ SOPs ते अमल न करण ते 22 तालीमी इदारनि खे बंदि करे छॾियो। NCOC जो चवणु आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान SOPs ते अमल न करण ते जेके तालीमी इदारा बंदि कया विया उन्हनि में ख़ैबर पख्तूनख्वा जा 14, इस्लामाबाद जो 1 ऐं आज़ाद कश्मीर जा 5 तालीमी इदारा शामिल आहिनि। हाला में चइनि मुलाज़िमनि जी कोरोना टेस्ट पॉज़िटिव अचण बाद 6 महीननि बाद खुलियल गर्ल्स डिग्री कॉलेज ॿीहरपन शागिर्दियाणियूं सुबुह चौक कॉलेज खे तालो लॻल ॾिसी घर वापसि हली वयूं। कोटड़ी जे अली बाबा डिग्री कॉलेज जा 3 उस्ताद बि कोरोना जो शिकार। कॉलेज खे सील करे उस्तादनि ऐं मुलाज़िमनि जी टेस्ट कई वई। कॉलेज में पढ़ाई लाइ आयल शागिर्दनि खे वापसि घर मोटायो वियो। तालीम खाते तरफ़ां कॉलेजिस में कोरोना जा केस ज़ाहिर थियण बाद प्राइमरी स्कूल खोलण खां अॻु उस्तादनि सूदो समूरे अमले जी टेस्ट कराइण जो फ़ैसिलो सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त कोशिशि आहे त प्राइमरी स्कूल खुलण खां अॻु उस्तादनि ऐं अमले जी टेस्ट मुकमल कई वञे। वबा खां बचण लाइ SOPs ते अमल लाज़मी आहे। SOPs ते अमल न कंदड़ तालीमी इदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। लाड़काणो जी चांदका अस्पताल में पैरामेडिकल स्टाफ के एहतजाज दौरान अमले ऐं AMS में मुंहमारी। एहतजाजी कैंप ठाहिण तां मुलाज़िमनि ऐं AMS जा हिक ॿिए खे दाबा तोड़े गारगन। पैरामेडिकल स्टाफ OPD लेबोरेटरी सेंट्रल स्टोर ऐं MRI स्कैन मशीन के शोबे के ताला हणी छॾिया। मुख़्तलिफ़ शहरनि खां इलाज ऐं दवा लाइ पोर्टल मरीज़ दरबदर। इंतज़ामिया ऐं पैरामेडिकल स्टाफ विच में तकरार हज़ारे मरीज़नि खे रोले छॾियो। AMS जो चवणु आहे त MS जी हिदायत ते मरीज़नि खे दवाऊं ॾियण लाइ पहुतुसि त एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि बदतमीज़ी कई। सिहत खाते चांदका में केतिरनि ॾींहनि खां जारी तकरार ऐं मरीज़नि जे दरबदर थियण वारे मामले जो नोटिस न वरितो। कराची जी एक निजी स्कूल में ॾाकणियुनि तां किरी 9 दर्जे जी शागिर्दियाणी जे फौत थियण वारे वाक़े जी रिपोर्ट तालीम वारे सूबाई वज़ीर हवाले। रिपोर्ट में चयो वियो आहे त शागिर्दियाणी ॾाकणियुनि तां किरी पई त वालदेन खे इतला ॾिनो वियो। वालदेन जे अचण बाद ई शागिर्दियाणी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो हो। रिपोर्ट मूजिबि शागिर्दियाणी अरीबा जे वालदेन जो चवणु आहे त मास्क पाइण सां खेसि साह में तकलीफ़ थींदी हुई। मास्क पाइण ते उहो बेहोश थी वई त पाणी हारे होश में आंदो वियो। ज़रियनि जो चवणु आहे त शागिर्दियाणी जे बेहोश थियण बाद स्कूल इंतज़ामिया फौरी तौर अस्पताल ॾियण बदिरां 20 मिंटनि ताईं वालदेन जे पहुचण जो इंतज़ारु कंदी रही। तालीम खाते नओं सर्कुलर जारी कंदे हिदायत कई आहे त हाणे कंहिं स्कूल में शागिर्दियाणी या शागिर्द बेहोश थिए त वालदेन जो इंतज़ारु करण बदिरां फौरी तौर अस्पताल पहुचायो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट PTV चेयरमैन अरशद खान की मुक़ररी कालदम करार ॾेई छॾी। PTV जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स में शामिल आज़ाद डायरेक्टर्स की मुक़ररी भी गैर कानूनी करार। जस्टिस मोहसिन अख्तर कियानी PTV में गैर कानूनी मुक़ररनि ख़िलाफ़ दरख्वास्त महफूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। PTV में चीफ न्यूज़ एंड करंट अफेयर्स कतरीना हुसैन की मुक़ररी कानूनी करार।
पीपी अगवान जाम खान शोरो जी सरकारी ज़मीन की गैर कानूनी अलाटमेंट ऐं आमदनी का वधीक असासा ठाहिण वाली जांच में उभरी ज़मानत में 19 अक्टूबर ताईं बाद सिंध हाई कोर्ट नैब खां जाम खान शोरो ऐं ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ जांच में थियल अगभराई की रिपोर्ट तलब करे वरिती। नैब जो चवणु आहे त जाम खान शोरो ऐं ॿियनि ख़िलाफ़ जांच मुकम्मल करे रिपोर्ट हेडक्वार्टर्स ॾांहुं माणी वेंदी। जवाबदार न मथां हैदराबाद में CNG स्टेशन लाइ गैर कानूनी तौर ज़मीन अलाट करण जो इल्ज़ाम आहे। जवाबदारनि तरफ़ां क़ौमी नाणे खे नुक़सान पहुचाइण जा सबूत हासिल कया विया आहिनि। कोट गुलाम मोहम्मद में गोट की बिजली काटा टिन खिलाफ़ रहवासी सरापा एहतजाज बणिजी विया। गोट बाग़ात माली वासिन तरफ़ां वापडा ऑफिस आॾो मुज़ाहिरो ऐं धरणो, मचरल माण्हुनि तरफ़ां टायरनि खे बाहियूं ऐं वापडा अमलदारनि खिलाफ़ नारेबाज़ी। धरणे सबब कोट गुलाम मोहम्मद खां सामारो कुंडरी ऐं मीरपुर ख़ासि नींदड़ ट्रैफ़िक मुअत्तल। मुज़ाहिरीन दाहियो आहे त बिजली जा बिल अदा न करण बावजूद वापडा अमलदारनि सॼे गोट जी बिजली काटे छॾी। केतिराई भेरा दाहिण बावजूद को बि अज़ालो न थियो आहे। मुज़ाहिरीन तरफ़ां गोट बाग़ात माली जी काटिल बिजली फौरी तौर बहाल करण जो मुतालबो। कराची बार एसोसिएशन के सॾ ते वकील बिरादरी तरफ़ां सिटी कोर्ट में एहतजाज। जुडिशल मैजिस्ट्रेट के मुबैना गैर मुनासिब रवैये ख़िलाफ़ बार तरफ़ां अदालती कार्रवाई जो बाइकॉट। वकीलनि सिटी कोर्ट जा दरवाज़ा बंद करे छॾिया। वकीलनि जे एहतजाज सबब सिटी कोर्ट ॿाहिरां बीठल साहिल परेशान। वकीलनि अदालती अमले खे बि अंदरि वञणु न ॾिनो। जजिस जूं गाॾियूं ॿाहिरि बीठल रहियूं। टंडो भागो तालके के केतिरनि इलाइक़नि में गैस्ट्रो तेज़ी सां वधणु लॻी। औरतुनि ऐं ॿारनि सूदो 70 खां वधीक माण्हू गैस्ट्रो विघे इस्पताल भेड़ा। मरीज़नि तरफ़ां सरकारी इस्पताल में इलाज जी सहूलियत न हुजण जूं दाहूं। निजी इस्पतालुनि मां इलाज कराइण ते मजबूर। जाती शहर भरपासे जे इलाइक़नि में 36 खां वधीक माण्हू गैस्ट्रो में मुब्तला। सरकारी निजी इस्पतालूं गैस्ट्रो जे मरीज़नि सां सथिजी वयूं। मरीज़नि दाहियो आहे त जाती जे सरकारी स्कूलनि में बि इलाज जूं सहूलियतूं न हुजण सबब गैस्ट्रो जा मरीज़ तड़पी रहिया आहिनि। सिंधु दरिया में 4 बार दौलतपुर भरसा कच्चे में 150 खां वधीक घर पानी हेठि अची विया। पानी के घेरे में आयल समें ख़ानदाननि तरफ़ां इंतज़ामिया खां पके ते मुंतकिल करण लाइ ॿेड़ियूं उमाणण जो मुतालबो। मुतासिरीन चयो आहे त केतिराई ॻोठ पानी हेठि अचण सबब शहरी इलाइक़नि सां ज़मीनी राब्तो काटा थी वियो आहे। हू पंहिंजी मदद पाण तहत बि पके ॾांहुं मुंतकिल नथा थी सघनि। पानी हज़ार एकड़नि ते पोखियल फ़सुल ॿोड़े छॾिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भली कार। मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस वारी बुलेटिन की शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। अॻु ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।